कई आहे त मुस्लमाननि मथां जेका ताक़त जो चश्मो आहे, रूहानियत जो चश्मो आहे, ला इलाहा इल्लल्लाह जो नूर आहे, उहो इल्म ना फुरिया। बिरादरान इस्लाम, जंहिंजो मतो मार्क्स जे बुनियादी जेके उसूल आहिनि उन्हनि जो रजत पसंदि आहे, उहो चवे थो त हे मखलूकात खे फेराए ओ उन्ही वहशी ज़माने ॾे मोटाए वञा जंहिं वहशी ज़माने में कपिड़ो बि न हूंदो हो, हलाल हराम बि न हूंदो हो। मार्क्स जो नज़रियो आहे त हर हिकु औरत हर हिकु मर्द जे वास्ते। हिते तव्हां वटि इस्लामी सोशलिज़म जो नालो वरितो थो वञे, मगर मां नथो सम्झां त के बेख़बर हूंदा। इहा मां ईअं नथो सम्झां त बेख़बर हूंदा, जबकि ख़बर आहे त सोशलिज़म जा उसूल कहिड़ा आहिनि, हुननि जा मज़हब कहिड़ो आहे, हुननि जा एतिक़ाद कहिड़ा आहिनि, इहे उनखे ख़बर आहे। पर तव्हांखे ॾिठो अथनि त तव्हां इस्लाम जे नाम लेवा सिर्फ़ इस्लाम जे मथां क़ुर्बान करण वारा वेठा आहियो। तंहिं करे तव्हांजे ॾेखारण जे लाइ, ॿुधाइण जे लाइ इस्लामी सोशलिज़म जो नालो विधो। बिरादरान इस्लाम, मां तव्हांखे पक ॿुधाईंदुसि ऐं हुननि खे बि मूं ॿुधायो आहे, काश जेकर हुननि वटि का इंसानियत हुजे, हलाल पाकिस्तान वांगुरु रुगो बदज़बानी करण न अचेसि ऐं इंसाफ़ जो ॿुधण ऐं इंसाफ़ जो ॾिसण, इंसाफ़ जो ॿुधाइण, इहो मैदान ते निकिरे। जंहिं बि जलसे में कहीं भी मुस्लमान ॻाल्हायो आहे, कहीं भी जलसे में को भी मुस्लमान तकलीफ़ करण वारो आयो आहे, अॻ में हुन जे मथां पाबंदी विधी वई आहे त सोशलिज़म ते न ॻाल्हाईंदे। छो सोशलिज़म ते न ॻाल्हाईंदे? छो त सोशलिज़म जा जेकॾहिं ऐब था उभरनि, अंदरी तस्वीर थी ज़ाहिर थिए त सॼी मख़लूक़ात पिणंदी। ऐं मुंहिंजा सोना, जेके सोशलिज़म का सुखड़िया त हथ ते खणी असांजे इन्हनि मुस्लमान सराईंदड़नि खे थपंदो त से मुस्लमाननि खे ॾेखारियो त सोशलिज़म हे सुखड़िया। हा, हिकु इहा हुनखे लाज़मी, ॿी इहा ॻाल्हि लाज़मी हुई जो असांजो मुतालबो हो त का बि दुनिया में तख़्ते जे मथां ज़मीन ते हिकिड़ी ममलकत ठाहिनि जंहिंमें इस्लामी सोशलिज़म हुजे। दुनिया जे तख़्ते ते को बि हिकिड़ो अहिड़ी ममलकत आहे जिथे इस्लामी सोशलिज़म ॿई नाला गॾु हुजनि। जेकॾहिं इस्लामिया त इस्लामिया, सोशलिज़म आहे त सोशलिज़म आहे, इस्लामी ॻाल्हि थी। ऐं मुंहिंजा सोना, इहा त ॻाल्हि पाण बि बासनि था, मां हुनजे बयान पढ़ाइनि था, इहो इस्लाम इन करे लफ़्ज़ वधायो आहे जो हितां जा अवाम रुॻे सोशलिज़म खे सही न सघंदा। जीअं बुज़ुर्गनि ॿुधायो, अगरि हू उठ जो मिसाल उर्दू में ॿुधायल, सिंधी में सम्झो त हाल कोन सम्झो। बदवी खे मूंखे रुॻो हिते गिची रखण लाइ, गिची थी त चई त कुल्हा बि अॻु भरा कया, मूंखे सी थो थिए। जंहिं महिल कुल्हा अॻु में थियो त मां त पटे खाइण कराए, हाणे घर में निकिर मुंहिंजो घर आहे। ऐं मुंहिंजा सोना, हिकिड़े शख़्स घुरी ही कंहिंखां ख़ैरात, हुनखे मुठियूं जेके हुनजो वात दात ॾेखारिजे कुझु कोन्हे। हा, झंग रखणो त वरी यको रखणो, जो वरी कटणो त पोइ मुंहुं बि छुटो त ॿिया पाड़ो बि छुटो। अॼु त सभु को पंहिंजे राय जो मालिक आहे। अलाह पाक फरमाया त तूं पंहिंजो अकुल ई रायो, जेसीं ताईं मुंहिंजे हुकुम जे मुंहिंजे हबीब निशान जे ताबेदार न कंदे, तेसीं तो मोमिन न आहे। लन युमिन अहदुकुम हत्ता यकून हवाहु तबअन लिमा जिअतु बिही। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जंहिंजो मती तो सदाए साईं तो फरमाए त तुंहिंजूं हज़ारे हौसूं आहिनि, नफ़्स तुंहिंजे जा हज़ारे राय आहिनि, पर तुंहिंजे सभिनी नफ़्स जे रायनि खे जेसिताईं मुंहिंजे शरीयत जो ताबेदार न कंदे त मोमिन न सदा।